हर नई ईंदड़ वीडियो ॾिसण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करण न विसारींदा। सुभान अल्लाह तालिब मां मुंहिंजो मुर्शिद तूं आ दुनिया जा रहबर दम दस्तगीर। सुभान अल्लाह नथा चओ? सुभान अल्लाह ईअं चओ त गौसल आज़म निगाह करे उते वाबदा मस्जिद में मुंहिंजे मनकबत ते सुभान अल्लाह पिया चवनि। गुलाम सरोवर भी सुभान अल्लाह पियो चए, मोहम्मद खान भी सुभान अल्लाह पियो चए, गुलाम हुसैन भी सुभान अल्लाह पियो चवे, मीर मोहम्मद फकीर मंसूर भी सुभान अल्लाह पियो चवे। महबूब जे इश्क में सुभान अल्लाह चवंदे त बेड़ो पार थी वेंदे। इन सुभान अल्लाह जे चवण जी हिकिड़े बुजुर्ग हिकायत लिखी। कशफुल कुबूर जो साहिबो मुकाम खां गुज़र कई, कबर खे हिकिड़ी झूनी कबर पुराणी उॾे ॾे नज़र कई तो कबर वारो कबर में कुरान शरीफ पियो पढ़े। चओ सुभान अल्लाह। दुआ कर त खुदा असांखे बि आ तौफ़ीक़ ॾिए त कुरान पढ़ूं ऐं कुरान सां लव लायूं। उन बुज़ुर्ग फरमायो घणा साल तोखे हिते कुरान पढ़ंदे थियो आहे। चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मां चवराया मौलाना साहब भी चवराईंदो त पहिरियां ई पटो चढ़ियल हुजे सुभान अल्लाह ते, पोइ मता चओ त असांखे देर थी वई। चई कुरान पियो कबर में पढ़ी, चई हा कुरान मां दुनिया में दिल सां पढ़ंदोसि, दुनिया जा कम कारियूं लाइ वुज़ू करे रब जो कुरान पढ़ंदो हुयुसि। चई पोइ तूं कबर में पे? चई हा जॾहिं मूंखे पूरे विया दफ़नाए विया कबर में मूंखां मलाइकनि सुवाल जवाब पुछा, पर मूंखे कबर में मज़ो ई न अचे। दुनिया में त कुरान पढ़ंदो हुउसि, कबर में छा कयां? वठी दुआ घुरियम मौला तू करीम रब्बा मेहरबानीअ सां नवाज़, मूंखे इजाज़त दे त कबर में कुरान पढ़ा। अल्लाह ताला फरमायो मलाइको मुझे बाने के कुरान करीम जे पढ़ण जी इजाज़त ॾियो, पढ़े। घणो टाइम थियो थई? चई मूंखे 400 साल कुरान पढ़ंदे थिया। वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह कर थी। घणा 100 साल? 400 साल। जियां जो ईअं असां नई ॻाल्हि ॿुधंदा आहियूं त को कंदो आहे हल, को ॿी ॻाल्हि कंदो, को टी ॻाल्हि कंदो। ईअं बुज़ुर्ग जो ॿुधो चई सुभान अल्लाह। तूं बि चओ, तूं बि चओ सुभान अल्लाह। हिकिड़ो दफ़ो सुभान अल्लाह चई कबर वारे चइसे दुनिया वारा या हिकिड़ो दफ़ो मुझके सुभान अल्लाह रे जेके 400 साल मूं कुरान पढ़ियो आहे इन जो अजुर तुंहिंजे हवाले थो कयां। घणा दफ़ा रुगो सुभान अल्लाह चई हाफ़िज़? हिकिड़ो दफ़ो। बुज़ुर्ग परेशान दुनिया वारो अदा तो 400 साल कुरान पढ़ियो आहे, मूं हिकिड़ो दफ़ो सुभान अल्लाह चई आहे। कबर वारो चवण लॻो अमल दुनिया जो हूंदो आहे, कबर वारे जो एवज़ न मिलंदो आहे। कबर में रुगो अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बावरकात जी इबादत कर, कुरान पढ़, उन जो अजर पीनो न थींदो, पीनो थींदो त दुनिया वारे जो थींदो। तूं सुभान अल्लाह जी पचार हिकिड़ो दफ़ो मूंखे ॾे, 400 सालनि जो कुरान पढ़ण जो अजर तुंहिंजे हवाले थो। कशफुल कुबूर साहब चवण लॻो त सुभान अल्लाह जाम चवंदा कयो, सुभान अल्लाह जाम चवंदा कयो। असांजे इलाइक़े जो फ़कीर मीर मोहम्मद लोढ़ाई रहमतुल्लाह अलैह अक्सर करे 5 तस्बीहूं ज़िक्र जूं पूरियूं थींदियूं। वो फरमाईंदा सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम। या तस्बीह पढ़ाईंदा। ऐं मूंखे यादि आहे पोयों टाइम इशा खां पोइ थींदो, पोइ चवंदो वॾी वॾाई अल्लाह खे, वॾी वॾाई रब करीम खे। अल्लाह वारा ॿुधाए विया, अल्लाह जो ज़िक्र कयो, सुभान अल्लाह चओ, इहो तव्हांजे बख़्शिश जो ज़रियो आहे।